तव्हां सूफिया जी मदद करे तमामु सुठो कयो आहे। हाय पुट, तो गुलाबो ऐं अली जी मदद करे साबित करे छॾियो त असां जेको तुंहिंजी पढ़ाईअ ते ख़र्च कयो उहो ज़ाया न वियो। मम्मी तव्हांखे ख़बर आहे अली जेको आहे गुलाबो ऐं मासी मुख्तियारा खे वठी नाइजीरिया हली वेंदा। उहे त हलिया वेंदा, पर सूफिया ऐं खानू जो छा थींदो? सूफिया ऐं खानू खे मां वज़ीर आला जे मुशीर खां पुलिस जो तहफ़ुज़ ॾियारियो आहे ऐं सूफिया कोर्ट में खुला जी दरख़्वास्त बि कई आहे। कुझु ॾींहनि खां पोइ हुनजी तलाक थी वेंदी ऐं तलाक खां पोइ हू खानू सां शादी करे छॾींदी। इन मतलब त मुझे पटके लाराइण में तव्हां ॿिन्ही जो हथ आहे। बाबा साईं, पंहिंजी ग़लतियुनि खे तव्हां गैरत जो मसलो छो था ठाहियो? चलो तू चुप कर। जामिन खान जे हर सवाल जो जवाब मूं वटि मौजूद आहे, मां ॾींदसि। चलो तू वञ पंहिंजे कमरे में। बैरुनिसा, तूं मूंखे ॿुधाए सघीं थी त मुंहिंजे पुठ में इहो तो खाट छो आहे? तू मूंखे ॿुधाए सघंदे त मुंहिंजे हूंदे तो सूफिया सां शादी छो कई ऐं उन वक़्तु मुंहिंजे मथां छा गुज़रियो हूंदो? ॿुधाए। इन मतिलबु त मूंखां इंतकाम वठण लाइ तूं सोफिया खे खानू वटि पहुचाए? न, तोखे जेल खां बचाइण जे लाइ इहो क़दम मूं खयो। मां नथी चाहियां त तूं हिन उमिरि में जेल जा अज़ाब भोगी ऐं सूफिया ऐं खानू जे क़त्ल वारे ॾोह में फाहीअ ते चढ़ी। ओहो, जेकॾहिं तोखे मूंसां एतिरी हमदर्दी हुई त ज़हर जो पियालो पीआरे मूंखे ख़तमु करे छॾी हा न? हीअ ख्वारी त न थिए हा जग में मुंहिंजी? मां ईअं बि करे सघियसि ते, पर मां बेवा बणजण न थे चाहियो ऐं नई शहला ऐं नवीद खे यतीम करण ते चाहियो। ठीकु आहे बैरुनिसा, तोखे ऐं शहला खे जेको सम्झ में आयो सो तव्हां कयो। हाणे तूं ॾिसजांइ त मां छा थो कयां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।